असां जॾहिं बि कोई कार्य कंदा आहियूं त उनजे पोइतां मक़सदु सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहो ई हूंदो आहे त असां पंहिंजी इंसानियत खे ऊंचाई ॾियो। छाकाणि त असां इंसान इन्ही करे पंहिंजी इंसानियत तरफ़ ॾिसंदा आहियूं जो मालिक असां सभिनी इंसाननि खे सभिनी जूननि में रहंदड़ जीवन खां उत्तम श्रेष्ठ ऐं बहितर बणाए करे मोकिलियो आहे। उन असांखे एतिरो बहितर बणायो आहे त पोइ असां जीअं ओतिरा बहितर थी ॾेखारियूं, असां ओतिरा चङा थी ॾेखारियूं। इन करे असां इंसान हर चीज खे बहितर करण चाहींदा आहियूं। हर चीज में पंहिंजो पाण खे ॾिसंदा आहियूं। हर चीज खे असां एतिरो त चङो करणु चाहींदा आहियूं जीअं असां अॻिते वधंदा आहियूं। इन करे असां हर हिकु ॻाल्हि ते पंहिंजी केतिरी मेहनत कंदा आहियूं, पर असां जेका मेहनत कंदा आहियूं सिर्फ़ उहा कमाई लाइ न हूंदी आहे। भई असां कोई एतिरो पैसो गॾु कयूं या असांखे कोई एतिरी लोभ या लालच हूंदी आहे, अहिड़ो कुझु बि कोन्हे हूंदो। छाकाणि त असां सभु इंसान ॾिसंदा आहियूं त संसार में जेतिरा बि जानदार आहिनि सभु कमाईंदा कोन्हे, सभु धंधा कोन्हे कंदा ऐं सभु एतिरो गॾु बि कोन्हे कंदा, लेकिन अॼु ताईं को बुखो मियो बि कोन्हे। त कुदरत हर कंहिंखे पंहिंजो खाधो पीतो जीवन रहाइश सभु कुझु ॾींदी आहे। त पोइ असां इंसान कीअं ज़िंदा न रही सघंदासीं? जेकॾहिं सभु खे ॾिए थो त असांखे छो न ॾींदो? सभु खे मिले थो त असांखे छो न मिलंदो? तंहिंजे करे उहो त हर तरह सां ॾींदो आहे। ऐं जेकॾहिं असां चऊं कोई लोभ आहे या लालच आहे, हक़ीक़त में उहा बि कोन्हे। जेकॾहिं असां ॾिसंदासीं, असां हर रोज़ ॾिसंदा आहियूं, सभु सम्झंदा आहियूं, सभु यकीन कंदा आहियूं त आयासीं बि हथे ख़ाली, वेंदासीं बि हथे ख़ाली। न कुझु खणी आयासीं न कुझु खणी वेंदासीं। जेको ई आहे हिते जो हिते रहिजी वेंदो। ऐं सदाई ॾिसंदा रहंदा आहियूं, जेको ॿार पैदा थींदो आहे उहो बि कुझु कोन्हे खणी करे ईंदो, जंहिंखे शमशान में पहुचाईंदा उहो बि कुझु कोन्हे खणी वेंदो, सभु हिते जो हिते रखियो हूंदो आहे। तंहिंजे करे असां चऊं कुझु खणी वेंदासीं, उहो बि कोन्हे। पर पोइ बि असां चाहींदा आहियूं असां कमायूं, असांखे सभु कुझु हुजे, सुख हुजे, समृद्धि हुजे, ख़ुशी हुजे, ख़ुशहाली हुजे, माल हुजे, मिल्कियत हुजे, असां सभु चाहींदा आहियूं। उनजे पोइतां हक़ीक़त में असांजी लोभ ऐं लालच न आहे, उनजे पोइतां असांजी इंसानियत आहे। छाकाणि त सभु इंसान कर्मनि ते विश्वास रखंदा आहिनि त जहिड़ा कर्म कंदासीं तहिड़ो फल पाईंदासीं। जेकॾहिं कर्म चङा हूंदा असां सुख पाईंदासीं, ऐं जेकॾहिं कर्म ॾुखिया हूंदा असां दुख पाईंदासीं। तंहिंजे करे
असां जेको चाहींदा आहियूं असांखे कुझु चङो कुझु मिले, ऐं जे पोइ मक़सदु इहो हूंदो आहे त जीअं असां सदाई चङाई कंदा अचूं, बहितरी कंदा अचूं, असांखे उहो चङाई जो फल चङो मिलंदो अचे। हक़ीक़त में जे पोइ मक़सदु न त असां ओतिरा चङा थियूं, ओतिरी महिनत कयूं, ओतिरो आशीर्वाद पायूं, ओतिरो पंहिंजो पाण खे अॻिते वधायूं। तंहिंजे करे कमाइण जो मक़सदु, गॾु करण जो मक़सदु आहे जीअं उहो फल असांखे मिले, जीअं असां उन रहमत खे पाए सघूं। बाक़ी जेकॾहिं न हुजे, इन जो मक़सदु इहो थोरे आहे त कोई असां कुझु ग़लति, लेकिन असां ज़िंदगी में आया आहियूं त असांखे कुझु करणो आहे, ऐं करण जे पोइ मक़सदु इहो आहे जीअं असांजा कर्म चङा हुजनि, जीअं असां ओतिरा चङा हुजूं। जेकॾहिं असांजा कर्म चङा थी वेंदा, आशीर्वाद मिलंदी, महिनत मिलंदी, असां ओतिरो कुझु पाईंदासीं। पर जेकॾहिं उबता कमु कंदासीं त असां रहिजी वेंदासीं। तंहिंजे करे जीवन में उल्टा कम न आहे करणु। ऐं वरी वॾी ॻाल्हि इहा हूंदी आहे त जेतिरो असां वधूं वसूं असां अॻिते अचूं, वरी जेतिरो वधूं वरी पोइ न पाऊं। इन करे असां इंसान ॾिसंदा आहियूं भई जेतिरो असां कमाईंदा आहियूं असांखे ख़ुशी थींदी आहे, लेकिन थोरो नुक़सान पवंदो आहे या सम्झंदा आहियूं नुक़सान पवंदो त पोइ बि खोपड़ी घुमण शुरू थी वेंदी आहे। कमायूं जेतिरो असांखे कोन्हे लॻंदो, नुक़सान थोरो थोरो महसूसु थिए तॾहिं बि खोपड़ी घुमण शुरू थी वेंदी आहे। असां भुलाए न सघंदा आहियूं, असां नुक़सान बर्दाश्त ई न कंदा आहियूं। एतिरी घणी कमाई असांखे यादि न हूंदी आहे, पर थोरो नुक़सान सदाई सॼी खोपड़ी घुमाईंदो आहे। उनजो पोइ मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो आहे असां कमायूं, असांजा कर्म चङा जेतिरा हुजनि, भाग नसीब जेतिरो हुजे, पर नुक़सान न हुजे, ग़लति कर्म न हुजे, असांजो भाग ऐं नसीब मोए थी वञे। यानी भाग ऐं नसीब खे असां कॾहिं बि पोइ ते थियण न ॾियूं, उन खे बनाए करे रखूं, उन खे ठाहे करे रखूं। यानी असां जेतिरा वधंदा वञूं, जेतिरी तरक़ी करूं, जेतिरो भाग नसीब खुले, ओतिरो ओतिरो असांजा कर्म, खाधो पीतो, उथी वेठी, तौर तरीक़ो, अंदाज़, उहे सभु ओतिरा चङा थींदा वञनि। जीअं असां कोई अहिड़ो ग़लति कर्म न करूं जे असां पोइ ते पइजी वञूं, यानी असांजो पाप न थिए, ग़लति कमु न थिए। ऐं वरी चङा कर्म इन करे त जीअं असांजो भाग हुजे, भाग असांजो आहे, पर असांखे नुक़सान हुजे असां करदार थींदा आहियूं। जे असां ॾिसंदा आहियूं ॿ चीज़ूं इंसान खे हूंदियूं, हिकु त पंहिंजो भाग हूंदो आहे, सभु कुझु हूंदो आहे, ॿियो वरी कंहिंजो कर्ज़ खणंदो आहे। तंहिंजे करे असां कर्म जो कर्ज़ खणी करे न वञूं, असां कर्म उबता करे न वञूं, जहिड़ा बि कर्म खणी आया आहियूं उनखे अञा वधाए करे वञूं, चङा थी करे वञूं। जेकॾहिं असांखे कर्म सुठा हूंदा, अमल सुठा हूंदा, तो ईअं हूंदो आहे जीअं हिकिड़ो राजा, ॾाढो प्यार वारो, ॾाढी मोहबत वारो, हर हिकु सां एतिरो चङो हलंदो हुजे, सभु उनजी इज़त कंदा, सभु खे संभालींदो, सभु सां सुठो हलंदो, सभु सां बहितर व्यवहार कंदो। त पोइ राजा जी हुन एॾी सुठी हलाई, जॾहिं हितां संसार में मोकिलाए वियो, धर्मराज जी दरबार में पहुतो त हिसाब ॾियणो हुअसि, त धर्मराज जो खातो खोलियो। जीअं खातो खोले, चए राजा तुंहिंजा कर्म ॾाढा सुठा आहिनि,
तूं एतिरो पाण खे संभाले हलियो आहे, एतिरो प्यार सां सबके एॾा सुख ॾिना थी, एॾियूं आसीसाऊं वरितियूं थी, तंहिंजे करे तोखे स्वर्ग ई स्वर्ग लिखियल आहे। पर इंसान कॾहिं कॾहिं थोरी ग़लती करे बि ॿुधंदो आहे, थोरी थोरी का ग़लती थी वेंदी आहे, पतो कोन्हे पवंदो, अणॼाणाई में बि थींदी आहे। तंहिंजे करे तोखे बि थोरी ग़लती करे थी आहे, इन करे तुंहिंजे आहे स्वर्ग, पर छड़ो नर्क मुंहिंजो घुमंदो किरास थी करे तूं स्वर्ग में हलियो वञे। बस छड़ो एतिरो, बस छड़ो नर्क मुंहिंजो छड़ो किरास थी वञे, हुनजो वधीक मां ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे। जेकॾहिं नर्क किरास ई थियणो आहे अहिड़ो ई आहे त राजा नर्क मुंहिंजो किरास थियो, त जीअं किरास थियो पए त जेके नर्क जा जीव हुया, जानदार हुया, सभिनी चयो राजा थोरो आस्ते, थोरो आस्ते, थोरो आस्ते, थोरो तिखो न वञ, तेज़ न वञ। ये वरी आस्ते थी, वरी चयो थोरो घड़ी खनि बी वञ, आस्ते आस्ते वञ। त राजा पुछो छो आस्ते आस्ते मां छो वञा, मूंखे किरास ई थियणो आहे। चाहे जॾहिं को तूं आयो आहे नर्क में थोरो किरास थींदो पिया, असांखे थधी थधी हवा महसूस थिए थी, असांखे सुकून ऐं शांती अचे थी। तूं एतिरो सुठो आहे, तुंहिंजा कर्म एतिरा चङा नी, तुंहिंजा अमल एतिरा चङा नी, तोखे एतिरियूं आसीसाऊं वरितियूं थी जो तूं आयो असां सभिनी खे ठंडक पहुची थी पई, असां सभिनी खे आराम ईंदो पिया। न त कोई बाहि में सड़ंदो पियो आहे, कोई तकलीफ़ में आहे, कोई ॾुखियो आहे, कोई बुखियो आहे, हर कंहिंखे सज़ाऊं नी, पर तुंहिंजे अचण सां असांखे थोरी राहत मिलणु शुरू थी आहे सभिनी खे। राजा चयोसि कि जेकॾहिं मुंहिंजे हिकु जे करे त सभिनी खे एतिरी राहत ऐं ठंडक मिले थी, पोइ चओ त मां त रही पवां, मूंखे हिकु जे रहण सां त सभिनी खे सुख मिले, मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे, मां हर स्वर्ग में वञा। ऐं राजा वेही रहियो, चए मां स्वर्ग में वेंदो बि न, जेकॾहिं मुंहिंजे हिकु ॼणे जे नर्क में रहण सां सभिनी खे एॾो सुख मिले त मां नर्क में न वेंदो। मां चयो नर्क में रहियो पिया, स्वर्ग में मां न वेंदो। सभिनी चयो तोखे लिखियल स्वर्ग आहे, तोखे रहणो ई न आहे, छो त किरास करो अहिड़ो आहे, जल्दी तो किरास कर। मां हिते रहंदुमि। इहो त थी न सघंदो आहे। चई अहिड़ो को तरीक़ो ॻोल्ह जीअं ये नर्क वारनि खे ठंडक पहुचे, स्वर्ग में वञनि, इहे ख़ुशि थियनि, इन जो जीवन को चङो थिए, ॿी जून चङी मिले। त पोइ धर्मराज उनखे चयो हिकिड़ो तरीक़ो आहे, जेके तूं पुण्य कया नी, सवाब कया थी, अगरि तूं पंहिंजा सभे पुण्य जेके अथी उहे नर्क वारनि खे दान करे छॾे त पोइ तूं सुखियो रही सघे थो। पोइ इहे सभु सुखिया थींदा जेके बि आहिनि, नर्क वारा जेके बि आहिनि, इन जो नर्क ख़तमु थींदो ऐं चङियुनि चङियुनि जूणनि में वेंदा हलिया, ॿिनि साथी जेके जूण पाईंदा, पोइ सुखिया थींदा। राजा जो थी, जेकॾहिं मुंहिंजे हिकु ॼणे जे पुण्य सां चङाइनि सां एतिरनि खे सुख मिले त मां हिकु ॼणो खे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे। राजा ओड़ी महिल पाणी वठी करे, संकल्प वठी करे पंहिंजा सभई पुण्य नर्क वारनि खे ॾेई छॾिया, ऐं नर्क वारा सभु ख़ुशि थी विया। जेके हुया सभिनी खे ठंडक पहुती, हर को निकिरंदो हुयो, ॿियनि खे जूणनि में कोई काॾे कोई काॾे, धरती कोई काथे पहुचंदो हुयो, ऐं नर्क ख़ाली थी वियो। ऐं घड़ी खां पोइ राजा खे चयो हाणे वरी हल, पंहिंजा बिस्तर वेड़ हल। चई हाणे मां छा करां, हाणे त मूंखे आहे ई नर्क। चई जेके तुंहिंजा पुण्य, चई पुण्य त मां पंहिंजा दान करे छॾिया, मूंखे कुझु मिलियो ई न, हाणे पुण्य बचाई कोन्हे, मां सभु ॾेई छॾिया आहिनि। त धर्मराज उनखे चयो, चए छा आहे, अॻु में जेके तूं पुण्य कया, दान पुण्य सत्कर्म चङाई जेतिरी कयई, उनजो फल तोखे स्वर्ग मिलियो। हाणे तूं पंहिंजो स्वर्ग ई दान करे छॾियो आहे, इन करे दान जो फल हाणे तोखे एतिरो मिलियो आहे, तोखे वैकुंठ मिली वियो आहे, तूं जनम मरण ई ख़तमु, तूं हमेशह जे लाइ। सो जॾहिं असांखे भाग नसीब क़िस्मत हूंदी आहे, असांजा कर्म चङा हूंदा आहिनि, असांखे संत इहे महात्मा इहे दरवेश चवंदा आहिनि भई
जेको थे वे चङाई करो, चङाई न करे सघो त मंदाई पोइ बि न करो। असांखे वरी वरी सम्झाईंदा आहिनि भई पहिरें नंबर ते कयो त जेका पुॼे वे चङाई। अगरि कॾहिं चङाई न कयो त पोइ मंदाई न कयो।